रियाज़ी क्लास 9 यूनिट 6 लेसन 12 लीनियर इनइक्वलिटीज़ हिक दर्जे गैर मसावातूं पार्ट 2 आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में खे लिकार ॿारो पोएं लेक्चर में असां इनइक्वलिटीज़ ऐं उन्हनि खे कहिड़े नमूने सां अददी लीक ते ज़ाहिर कबो आहे उन जे बारे में सिखी आया हुआसीं। अॼु असां हिन सबक में सॉल्व लीनियर इनइक्वलिटीज़ विथ रेशनल कोफिशिएंट्स यानी नातिक अददी सिरनि सां हिक दर्जे गैर मसावातूं हल करण जे बारे में पढ़ंदासीं। ॾिसो ॿारो उन खां अॻु में मां खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो टॉपिक आहे त प्रॉपर्टीज़ ऑफ द इनइक्वलिटीज़ यानी गैर मसावातनि जूं ख़ासियतूं। हाणे उन में हिते बुक में असांखे 4 प्रॉपर्टीज़ गिवन आहिनि। जेका पहिरियों नंबर प्रॉपर्टी आहे उहा आहे त ट्रिकोटोमी प्रॉपर्टी। सेकंड नंबर ते आहे असां वटि ट्रांजिटिव प्रॉपर्टी, एडिटिव प्रॉपर्टी ऐं चौथे नंबर ते जेका आख़िरी प्रॉपर्टी आहे उहा आहे मल्टीप्लिकेटिव प्रॉपर्टी। पर हाणे इहे प्रॉपर्टीज़ असां पहिरें नंबर यूनिट में सिखी आया हुआसीं त उन जे करे तव्हां यूनिट नंबर 1 ऐं लेक्चर नंबर 7 खोलींदो त उन जे अंदरि इहे 4 प्रॉपर्टीज़ अथव, तव्हां उतां इहे ॾिसी वठिजो ऐं उन जी जेका लिंक आहे उहा असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई था छॾियूं। तव्हां उन खे फॉलो कजो ऐं उतां उहे पढ़िजो। असां हाणे अॻिते हिन लेक्चर खे पढ़ण जी कोशिशि कयूं था। हाणे हिते पियो चए त द फॉलोइंग एग्जांपल्स विल हेल्प अस अंडरस्टैंड द सॉल्यूशन ऑफ लीनियर इनइक्वलिटीज़ विथ रेशनल कोफिशिएंट्स। हाणे हिते पियो चए त हेठियां मिसाल असांखे नातिक अददी सिरनि सां हिक दर्जे गैर मसावतूं हल करण में मदद ॾींदा। ॾिसो ॿारो हाणे असां वटि मिसाल आहे फाइंड द सॉल्यूशन सेट ऑफ 3x + 1 लेस देन 7 फॉर ऑल वैल्यूज ऑफ x बिलोंग्स टू w एंड शो ऑन दी नंबर लाइन। हाणे हिते पियो चए त असांखे हिकिड़ी इनइक्वलिटी गिवन आहे, उहा कहिड़ी आहे 3x + 1 लेस देन 7। ठीकु आहे। हाणे असांखे हिन जा सॉल्यूशन सेट फाइंड आउट करणा आहिनि ऐं असांखे ॾिसणो आहे त उहे w सां तालुक़ु रखनि था या न। असांखे कंडीशन गिवन आहे, पोइ उन्हनि खे असांखे नंबर लाइन ते ज़ाहिर करणो आहे। हिन खे हल करण जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में जेका असांखे इनइक्वलिटी गिवन आहे उहा असां लिखी वेंदासीं। उहा असां वटि आहे त 3x + 1 लेस देन 7। ठीकु आहे ॿारो। हाणे हिन खे हल करण जो उहो ई साॻियो तरीक़ो आहे जेको असां इक्वेशन में अप्लाई कंदा आहियूं। सही आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं, हिते सभ खां पहिरियों जेको हिकु पियो आहे इहो खणी साॼे पासे ईंदासीं त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त 3x लेस देन 7 - 1। अॻियो स्टेप असां वटि थींदो 3x लेस देन 6। त पोइ हाणे असांखे हिते छा करिणो आहे, असांखे हिन x जी वैल्यू खपे त पोइ जेको 3 हिन सां ज़र में पियो आहे हिन साइड ईंदो, वंड में वेंदो। त पोइ हिते लिखंदासीं त x लेस देन 6/3। ठीकु आहे ॿारो। ऐं 3 जी टेबल 6 ते वई 2 दफ़ा त पोइ हाणे असांखे x जो मुल मिलियो x इज़ लेस देन 2। हाणे त तवजो ॾियो, हाणे असांखे त छा पियो चए त जेको x जो मुल हूंदो उहो कंहिंसां तालुक़ु रखंदो, होल नंबर सां। ठीकु आहे। पर वरी चइबो त x इज़ लेस देन 2। ॿ खां नंढा होल नंबर कहिड़ा थी सघनि था, असां वटि सिर्फ़ु बाक़ी बचा 0 ऐं 1। सही आहे ॿारो। छाकाणि अॻिते वञिणो न आहे, 2 खां वॾनि जी ॻाल्हि आहे ई कान, 2 बि न, छाकाणि त इक्वल टू आर लेस देन 2 हुजे हा त पोइ 2 बची वञे हा। त पोइ उन जे करे असांखे हिते सॉल्यूशन सेट मिलियो। सॉल्यूशन सेट इज़ इक्वल टू 0, 1। अहिड़े तरीक़े सां solution set is equal to x at x belongs to w यानी whole number and x is less than 2। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे ही ऐं ही जेको सेट आहे ॿई साॻी शइ खे ज़ाहिर कनि पिया। ठीकु आहे बारो। हाणे असांखे छा करिणो आहे त हिन सॉल्यूशन सेट खे अददी लीक ते ज़ाहिर करिणो आहे। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियों असां छा कंदासीं, असां हॉरिजॉन्टल लाइन ड्रा कंदासीं। ही असां हॉरिजॉन्टल लाइन ड्रा कई। ॾिसो हिते बि असां एरो रखियो आहे ऐं हिन साइड ते बि असां एरो रखियो आहे। इहे ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त असां इहो ईअं छो कयो आहे। ठीकु आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं, हिन लाइन जा पार्ट करे ईंदासीं यानी इक्वल डिस्टेंस ते हिन जा हिसा करे ईंदासीं। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं त हिन जी हिकिड़ी पॉइंट ते असां 0 लॻाईंदासीं। सपोज़ था कयूं असां हिते 0 लॻायो, 0 जे साॼे पासे प्लस वारा नंबर ईंदा, 0 जे खाॿे पासे माइनस वारा नंबर ईंदा। त पोइ हिते थींदो त
1 2 3 4 5 साॻे तरीक़े सां साइड -1 -2 -3 -4 -5 ॾिसो वारो तवजो ॾियो। हाणे असांखे सिर्फ़ 2 नंबर यानी हिकिड़ो 0 ऐं ॿियो 1 अधी लीक ते ज़ाहिर करणो आहे त उन जे लाइ हींअर असांखे हिते एरो लॻाइण जी ज़रूरत न पवंदी मथे। ठीकु आहे वारो। त पोइ हाणे छा थींदो, हीअ रहियो असांजो 0, हिकिड़ो नंबर असांजो ज़ाहिर थी वियो। असां डॉट लॻाईंदासीं, हिते बि असां डॉट लॻाईंदासीं। वारो अहिड़े तरीक़े सां असांजो हीउ सम सॉल्व थियो। वारो हींअर असां वटि ॿियो नंबर सम आहे, फाइंड द सॉल्यूशन सेट ऑफ x - 11 equal to or less than 9 - 4x for all values of x belongs to z and show on the number line। हाणे असांखे हिते इनइक्वलिटी गिवन आहे, उहा आहे त x - 11 equal to or less than 9 - 4x। असांखे जो सॉल्यूशन सेट ॻोल्हणो आहे ऐं उहे जेके सॉल्यूशन सेट हूंदा उहे कंहिंसां तालुक़ रखंदा, इंटीजर सां। सही आहे वारो। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में जेका इनइक्वलिटी गिवन आहे उहा असां हिते लिखूं था, x - 11 equals to or less than 9 - 4x। पहिरियां असां हिनखे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे हिते ही पियो आहे -4x, जॾहिं ही खाॿे पासे ईंदो थींदो प्लस जो, ऐं हिते -11 पियो आहे, जॾहिं साॼे पासे ईंदो त पोइ इहो बि प्लस जो थींदो। त पोइ हाणे असां हिते लिखंदासीं त 4x + x equals to or less than 9 + 11। सही आहे ॿारो। त पोइ हाणे असां वटि हिते अॻियो स्टेप थी वेंदो त 4x + x थी विया 5x equals to or less than 9 + 11 थी विया असां वटि 20। हाणे असांखे हिते छा करिणो आहे, हिते असांखे x जी वैल्यू खपे, त पोइ असां हिते जेको ही 5 x सां ज़र में पियो आहे साॼे पासे खणी ईंदासीं त वंड में थी वेंदो। त पोइ असां हिते लिखंदासीं त x equals to or less than 20/5। ठीकु आहे ॿारो। त पोइ 5 जी टेबल वीहनि ते 4 दफ़ा x is less than and equal to 4। ठीकु आहे ॿारो। हाणे त हिते असांखे रेंज मिली वई, पर हाणे हिते असांखे ॿुधायो जेके x जा मुल आहिनि उहे इंटीजर सां तालुक़ रखनि था। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त 4 ऐं 4 खां नंढा सभु कहिड़ा इंटीजर थी सघनि था। त पोइ हाणे उहे सभु सॉल्यूशन सेट में ईंदा। पोइ मां हिते लिखंदुसि त सॉल्यूशन सेट इज इक्वल टू डॉट 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 -3, -2, -1। सही आहे ॿारो। पोइ ईंदासीं हिते 0, 1, 2, 3। ॾिसो चइबो 4 ऐं 4 खां नंढा, 4 अची वियो 4 खां नंढा सभु, यानी 0 खां असां खाॿे पासे हलिया वेंदासीं, -2, -3, -1 त अॻे ई हुयूं हिन में। इहे सभु जेकी बदल आहिनि इहे सभु पंहिंजे सॉल्यूशन सेट में ईंदा। सॉल्यूशन सेट इज इक्वल टू x such that x belongs to z and x is less than and equal to 4। अहिड़े तरीक़े सां हाणे हिनखे सेट बिल्डर फॉर्म में ज़ाहिर कबो आहे। ठीकु आहे ॿारो। हाणे छा करिणो आहे असांखे, हिन सॉल्यूशन सेट खे अददी लीक ते ज़ाहिर करिणो आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां अददी लीक ड्रा करे ईंदासीं। हीअ असां अददी लीक ड्रा कई। ठीकु आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं त हिन जा हिसा करे ईंदासीं, यानी असां इक्वल डिस्टेंस ते हिन खे विराए वेंदासीं। ॾिसजो कीअं, हिन तरीक़े सां। इहे शयूं मां तव्हांखे पोयां सेखारे चुको आहियां। ठीकु आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं त हिन जी हिकु पॉइंट असां 0 लॻाईंदासीं, 0 जे साॼे पासे सभु प्लस वारा नंबर, 0 जे खाॿे पासे सभु माइनस वारा नंबर। त पोइ हाणे कीअं थींदो, इहो थींदो त हिते थी वियो असां वटि 0, 1, 2, 3, 4, 5। साॻे तरीक़े सां -1, -2, -3, -4, -5। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो जीअं त 4 बि इंक्लूडेड आहे ऐं 4 खां सभु नंढा, त पोइ हाणे हिते असां सर्किल ॾींदासीं, पर सर्किल कहिड़ो ॾींदासीं, जेको गहरो सर्किल हूंदो। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां। पर जेकॾहिं हिते लिखियलु हुजे हा x is less than 4, पोइ हिते जेको सर्किल ॾियूं आहे मथे उहो असां
ख़ाली सर्किल ॾियूं आहे, यानी जेको विचां ख़ाली हुजे हा, पर जॾहिं घेरो सर्किल हूंदो आहे जो मतिलबु इहो आहे जंहिं अदद जे मथां इहो सर्किल आहे उहो अदद बि शामिल थींदो हिन में। ठीकु आहे ॿारो, इहा ॻाल्हि तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणी आहे। हाणे आउं छा कंदुसि, हिते खाॿे पासे एरो ॾेई ईंदुसि, इन जो मतिलबु इहो आहे त खाॿे पासे जेकी बि नंबर आहिनि उहे सभु हिन सॉल्यूशन सेट में अची विया। ठीकु आहे ॿारो, हाणे ॾिसो इन जो मक़सदु इहो त 4 खां नंढा सभु नंबर, हिते त -5 ताईं असां हिते ज़ाहिर कयो आहे अधी लीक ते, पर अॻिते हाणे स्पेस कोन्हे, पर हीउ एरो जो जेको रुख आहे, जेको डायरेक्शन आहे, इहो ॿुधाए पियो त हिन अधी लीक ते जेकी बि नंबर आहिनि सभु हिन सॉल्यूशन सेट में अची विया। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां इहे शयूं तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणियूं पवंदियूं। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अला भाई।